दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यार खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामे जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प त उहे थियण वारा आहिनि, पर इन्हनि में हिकु बहितरीनु शइ तव्हांखे इहा ॾिसण वटां मिलंदी त जेका बलाज खान जी हार थींदी, ख़ासि करे उहो मंठार बि जेको आहे बग़ावत कंदो, बाग़ी थी वेंदो बलाज खान जी हार में। ऐं पहिरियों स्टार्टिंग हितां थींदी, पोइ मल्हार वारा शेर दिल वारा इहे हाइवी थी वेंदा बलाज खान ते, ऐं बलाज खान जो आहिस्ता आहिस्ता पोइ ज़वाल शुरू थींदो। रोशन आज़ादु थी वेंदो, ॿिया साथी आज़ादु थी वेंदा, शाहनवाज़ खान बि आज़ादु थी वेंदो। पोइ बलाज खान जा घर जा माण्हू बलाज खान जे अॻे ख़िलाफ़ु आहिनि। पोइ बलाज खान खे जॾहिं मंठार जहिड़ो साथी बि टुटी वेंदो, हिकिड़ो वाठो बि अलॻि थी वेंदो, पोइ अलॻि मतिलबु हुन जे लाइ हिकिड़ी ताक़त कमज़ोरी बणिजी वेंदी। अहिड़े हिसाब सां जेका जा दुश्मन हूंदा उहे सभु ताक़तवर बणिजी वेंदा। ऐं अहिड़े हिसाब सां पोइ आहिस्ता आहिस्ता बलाज खान जो ढींगो ढेरी करण जूं तयारियूं थींदियूं। पोइ जॾहिं हू राबेल ते ज़ुल्म वधाए छॾींदो, उन खे क़ैद करे छॾींदो, उन खां पोइ त ज़ुल्म जी इंतिहा थी वेंदी। पोइ हिन जे ज़वाल जा ॾींहं पूरा थी वेंदा। पोइ आख़िरी छा थींदो, राबेल खे छॾाइण जे लाइ हर हरबो आज़मायो वेंदो। पोइ इहे जेका साइड हीरो ऐं हीरो आहिनि इहे गॾिजी करे बलाज खान जो ढींगो करण जी ढेरी करण जी कोशिशि कंदा, ऐं राबेल बि इन शइ जो भरपूर साथ ॾींदी। थी सघे थो बलाज खान जी मौत राबेल जे हथां थिए। जी हाँ दोस्तों, राबेल जे हथां बलाज खान जी मौत जो मंज़र बि ॾेखारियो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।